प्रोग्राम शाह जो सूरमियो आहे ऐं आवां जो मेज़बान बख़्शण महिराण बि ॾे तोड़े परॾे में रहंदड़ मुंहिंजी जीजल सिंध जी मिठड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ सम्झंदड़ सभिनी साणे वासियुनि खे दिलि जे गहराइनि सां अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सदा मौजूद। अॼु सूरमियुनि जो त ज़िक्र कोन्हे पर सिंधी सूफ़ियाणी ऐं क्लासिकल शाइरी में त्रिमूर्ति आहे, शाह, सचल ऐं सामी। अॼु पाण ज़िक्र कंदासीं सामीअ जो। सामी च्योन राय संदसि असुलु नालो। सामी चए थो त इंसान खे 5 यानी बीमारियूं आहिनि, पर इन्हनि 5 बीमारियुनि जो इलाज वरी साध संगत में आहे। साधुअ जी संगत ऐं वरी साधु अहिड़ा जिन वटि सत कर्म, रसील, संतोख, नरविरिया, शेवा, दया ऐं धर्म हुजे। ऐं साधु उहे जिन जे मन में रमता राम सदाईं वसे। सामीअ जी शाइरीअ में वेदानियत ऐं तसौफ़ जो फ़लसफ़ो समायल आहे। पाण हिकिड़े हंधि फरमायूं, सेवा मंझां जन लधो लाल अणमयो, सामी सिक सची असीं सदा सेवा कनि, लठियूं मारूं मोचड़ा सभई सिर ते सहन, पोइ था रंग रचनि 8 पहर अजीब जा। सामीअ जा सुलूक दरअसल गुरमुखीअ में आहिनि ऐं जेके हू पाण मट में विझंदा हुआ, तंहिंखां पोइ उहे ज़ाहिर थिया। उनजो तर्जुमो छपियल आहे सामीअ जा सुलूक जे नाले सां। सो अॼु सामीअ जी ज़िंदगीअ जे बारे में दस्तावेज़ी फिल्म आहे, अचो त गॾिजी ॾिसूं। बिस्मिल्लाह। शाह, सचल, सामी सिंध धरतीअ ते त्रिमूर्ति जियां रहिया आहिनि। हिननि जो जनमु हिक ॿिए जे पोयां सिलसिलेवार थियो आहे। संदन फ़िक्र हर माण्हू लाइ हर मतभेद खां मथां क़ौमी अदावत ऐं समाजी जोड़ जख ऐं हम आहंगी ऐं सहब जो सरमायो आहे। साहित्य प्रेमियुनि खे ॼाण आहे त साहित्य वक़्त जी जुंबिश ऐं जीवत जो अक्स आहे, जनता जे जज़्बनि जी जोड़ आहे। शाह, सचल, सामी पंहिंजे दौर जा अकेला शाइर या गाना साहित्यकार न हुआ। ही टेई सिंधी साहित्य जे घणनि ॾींहनि जे विच में लात ॼियां भरिया आहिनि। वक़्त जी तक़ाज़ा जनता जे दॿियल ख़्वाहिशनि ऐं उमंगनि जो इज़हार हुआ। हिननि जी फ़िक्र खे सम्झण लाइ सभ खां पहिरियां इहे सवाल आॾो रखणा पवंदा त उहे कहिड़े दौर जा, कहिड़ी जनता जा फ़र्द हुआ, कहिड़े महासागर जे छोलनि जी अछ हुआ। जॾहिं तसौफ़ ऐं वैदानियत जो सिलसिलो जुड़ियो त क़ौमी वैदानियत जो हिकु ज़बरदस्त महासागर पलटिजी पियो, जंहिं जनता जी जीवत में फेरो आंदो। हिकु अहिड़ी वाई ॿुधण में आई जा संसार जे साहित्य में पंहिंजो मट पाण हुई। हिन मिटीअ जा इहे महाकवि 17वीं सदी जे आख़िरी ॾहाके 18वीं सदी जे पहिरियनि ॾहाकनि में पैदा थिया। हिन मिटीअ जा उहे साखी ऐं सुगंध शाह, सचल, सामी। लतीफ़ साईं जिन विसाल फरमायो त सामी 12वीं उमिरि में हो। सचल साईं खे लतीफ़ साईं त पाण ई दुआ कई हुई त जो कुनो मुंहुं चाढ़ियो आहे तंहिंजो ढक सचल लाहींदो। लतीफ़ साईं जिन जी नज़र जे सामीअ ते पवे हा त चवनि हा त कुने जो प्रसाद ही बालिक जनता में विरहाईंदो। ही आहिनि सिंध ऐं हिंद जी जागृति जा 3 सिंधी मरबी शाइर ऐं औलिया।
संत ऐं कवि जिन सिंधी साहित्य सां गॾु संसार लाइ रस ऐं लाभ पंहिंजे कलाम में ओतियो आहे। समझे नास बिना मूरत न जे थिए न परे परे पलक थिए न परे परे सिक्का तुहे जी सुपरे पलक थिए न परे परे पलक थिए न परे। शाइरनि जे सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भेटाई में सिंध जो तोड़े दुनिया जो जौहर ओतियल आहे ऐं संदसि ॿोली सिंध जी मिट्टी पाणी आकाश ऐं धरती जो निज स्वरूप आहे। ज्ञान योग भक्ति ऐं वैराग खां चङी तरह वाक़िफ़ हुया। सचल साईं बि पंहिंजो मट पाण आहे जंहिं कामिल चयो त न में आब न में अबर न आफ़ताब जो सदाई मस्त ऐं अलस्त रहियो। इन्हे सूंह जे दर्शिया में नमूदार थी मुरली वारे लहरे पाईंदड़ सांवरी केशन में जंहिं मजज़ूब दीन दुनिया जा लाॻापा लाहे छॾिया। कहिड़ो मस्त पिरीअ जे खणी नाज़ मूंखे विसरियो रोज़ो नाहे याद नमाज़ मूंखे। अहिड़नि हक़ जे हक़दारनि लाइ का बि हद मुक़रर करण वाजिब नाहे। सामीअ जा सलूक त ज़ाहिर ज़हूर कबीर शाह ऐं सचल जे बेतन जी बिरादरी में आहिनि। सिंध हिंद विच में हिकु ॻंढापो आहिनि जंहिंजे वसीले शिकारपुर जी मड़ीअ मां बिरहांग पाए अमृतसर जी सोनी दरबार में पहुची सघे थो ऐं कबीर जी काशी ऐं गंगा मां हिकु लहज़े में सखर जे सिंधु ऐं साधन जे आस्थाननि ते रसी सघे थो। सामीअ जे सलूकनि जो जे रस वठणो आहे ऐं सामीअ जेके अवद्या विद्या सतगुरु आज्ञानी मन जो फरणनि पंज वकार वग़ैरह बाबति ॿोलियो आहे। सो जीअं सां ॼणणो आहे त पहिरें
शाह सचल, तुलसी, मीराबाई, सूर कबीर मां पाण खे सूंहो करे घटि में घटि के थोरा बेत ऐं सुलूक उचारण घुर्जनि। शाह सचल सामी जे कलाम में ॿिनि धाराउनि जो मिलाप बिल्कुलु पधिरो आहे। सामीअ जे कलाम ते शाह ऐं सचल जे कलाम जो रंग चढ़ियल आहे, छो त तशबीहनि, इस्तिलाहनि, मुहावरनि ऐं अंदरीन ॻाल्हियुनि में शाह ऐं सचल जो असर वाज़ह नज़र अचे थो। लतीफ़ साईं पंहिंजे कलाम जी परवाह कंदे राग जो मुनज़्ज़िम इदारो जोड़े पंहिंजे कलाम खे न रुगो बचायो, संभालियो पर अवाम ताईं बि पहुचायो। सामीअ पंहिंजे सुलूकनि जी बिल्कुलु परवाह न कई, पर कुदरत खे मंज़ूर न हो त सामीअ जा सुलूक जंहिं मट में पियल हुआ तंहिं मट जे भॼण सां हवा ऐं मिटीअ सां हिकु थी वञनि। पर कुदरत सामीअ जे सलूकनि सां वॾो वड़ कयो। हिकु ॿिए पुठियां बरख सिंधी मोहक़िक़नि उन्हनि सलूकनि खे गॾु कयो, सांढियो ऐं हीअं सां हंढायो। हिन वक़्त ताईं 2000 खां मथे सलूक साम्हूं आया आहिनि, जिन में वैदानियत ऐं योग जो वस्तार थियल आहे। इहो ज्ञान नथो अचे। वॾा साधन करणा आहिनि, योग, विराग ऐं त्याग जी वाट हलणी आहे।
अंदरे खे वस करणो आहे, मन जी चंचलता दूर करणी आहे, बरहम सां लव लाइणी आहे। पोइ बि जॾहिं सतगुरु पुरसन थी करे तॾहिं इहो दर्शन थिए ऐं जन्म जन्म जो ततल कोट ठरे ऐं मालूम थिए थो त अंदरे तह जे लिहाज़ करे सभु शयूं हिकु आहिनि, हिक ई शइ जो रूप या हिक ई जोत जो प्रकाश आहिनि। सामी ॿुधाए थो त ही अणहूंदी बाज़ी आहे, इहो बाज़ीगर तो मूंखां परे नाहे, हिन जो ठिकाणो असां में ई आहे। हिन जहान में इंसान जो सभ खां वॾो दुश्मन संदसि अंदर में वेठो आहे, पर संदसि निशान किन थोरनि खे मालूम आहिनि। उनखे न की आहे सिपाह, न की आहे हथियार, पर तॾहिं बि हू हाकिमनि खां वधीक मुहकिम आहे ऐं हाकिम ख़ुदि संदसि मुहकम आहे। इहो रोग मर्ज़ आहे, इन्ही मर्ज़ जी दवा सामी चवाणी साध संगत आहे। साध संगत जी माना उहा नाहे त उन्हनि जी संगत में रहे, पाण खे साध सॾाए, जिन खे सतकर्म, सील, संतोख, निर्वरता, शेवा, दया ऐं धर्म आहे। सच्चा साधु उहे आहिनि जे भाणे में भिना रहनि, जे जगत खे जोत समझनि, काया माया जे मोह में गलतान न रहनि ऐं जे कल्पत खे कटे संसार करे छॾनि। साधु उहे आहिनि जिन जे मन में रमता राम सदाई वसे ई वसे थो, जिन खे नोश ऐं नेश, हूंद अणहूंद, रंज ऐं राहत सभु बराबरि आहिनि ऐं जे स्वरूप तां ईअं कुर्बान आहिनि जीअं चंड तां चकोर, रोशनी ते पतंग। साधु उहे आहिनि जिन जो धन आदम नाहे ऐं जिन जो ज्ञान आत्म ज्ञान आहे। साध संगत करे मन जा भव त कढी सघजनि था, पर साधु थियण खां सवाइ साईं नथो मिले। माण्हुनि इंसानी हुस्न ते अकनि चकनि थी सवई गुमराह सां घुरियो आहे, पर जंहिं धणी अहिड़ो इंसानी हुस्न ठाहियो तंहिंजो असांखे को ख़्याल नथो अचे। लतीफ़ साईं चयो आहे त सूरी जिनी सेज मरण तिन मुशाहिदो, सामीअ बि अहिड़ा सुलूक चया आहिनि। पाण खे खुदीअ खां पाक रखणु घुर्जे ऐं पंहिंजो मन, तन ऐं धन तिरीअ ते रखे साईं जी शेवा में त्याग कजे। इहा आहे सच्ची विद्या जंहिंजी सामीअ एतिरी साख भरे थो। इन्हे विद्या मौजब सूरी सेज आहे, ज़हर अमृत आहे, मर्ज़ सिहत आहे, ॾुख सुख आहे, ग़रीबी अमीरी आहे, मौत हयाती आहे। इन्हे विद्या मौजब का बि शइ हिकमत जे नुक्ते बिना नाहे ऐं को बि हादसो, को बि इत्तफ़ाक़ क़ाइदे जे क़ैद खां आजो नाहे। इन्हे विद्या मौजब ॿियनि जो ख़ैर पंहिंजो ख़ैर आहे, ॿियनि जी शेवा पंहिंजी शेवा आहे ऐं भॻवान जी बानहप बादशाह जी सुल्तानी खां वधीक आहे। इहे आहिनि सबक जेके सामी सेखारे थो। साॻिया सबक सामी जे सुलूकनि मंझि पुरजी सघजनि था। अखिड़न मंझि औताक, अखिड़न मंझि औताक, आहे यार अजीब जी, आहे यार अजीब जी, अखिड़न मंझि औताक। सदा पसंद सिक सां, सदा पसंद सिक सां, मोहब्बती मुश्ताक, मोहब्बती मुश्ताक, आहे यार अजीब
आहे यार अजीब जी अखिड़ मंझोता रोई रोई थकियूं ही लुआ लुआ दाह करे नेणल नीर न निकिरे रोवन रत भरे मोवल ऐं हाणे हिकिड़ो कलाम ॿुधूं था। बिना प्रीतम कहीं बातों की न की प्रिय बिना प्रीतम कहीं बातों की न की समझे मन मरम खणी पैर प्रिय दे प्रिय दे प्रिय दे प्रिय दे लाहे गूदर गम जेको अथई कम पसण मंझ प्रिय जे अखिड़न मंझोता अखिड़न मंझोता आहे यार अजीब जी आहे यार अजीब जी अखिड़न मंझोता सदा पसंद सिकसां मोहब्बती मुश्ताक मोहब्बती मुश्ताक आहे यार अजीब जी आहे यार अजीब जी अखिड़ मंझोता रोई रोई थकियूं ही लुआ लुआ दाह करे नेणल नीर न निकिरे रोवन
भणचे बेबाक भणचे बेबाक आहे यार अजीवन जी आहे यार अजीवन जी अखिड़न मंझोता लाए बैठा लालते लाए बैठा लालते खिलवतन जी खाक खिलवतन जी खाक आहे यार अजीबन जी आहे यार अजीबन जी अखिड़न मंझोताक आहे यार अजीबन जी अखिड़न मंझोताक आहे यार अजीबन जी अखिड़न मंझोताक वाह, ही सदा अमर आवाज़ है। तो पोइ ही समूरी सूं आवाज़ जी सूरत में ॿुधूं था। बिस्मिल्लाह। आशिक से चैनल चलते आशिक पाण थियो जिते ॾिसण भरे जिते ॾिसण भरे जिते प्री उठदे से आशिक बेहद बेपरवाह बेहद बेपरवाह आशिक अनभय दे सजा आशिक अनभय दे सजा बेहद बेपरवाह बेहद बेपरवाह आशिक अनभय दे सजा आशिक अनभय दे सजा बेहद बेपरवाह जिनके प्यालो प्रेम जो
पाण अल्लाह ॾिनो पाण अल्लाह आशिक अनभय बेसजा आशिक अनभय बेसजा बेहद बेपरवाह रखन न हूँ रतिया जेतरी रखन न हूँ रतिया जेतरी रखन न हूँ रतिया जेतरी चित्त में चिंता चा चित्त में चिंता चा आशिक अनभय बेसजा आशिक अनभय बेसजा बेहद बेपरवाह सबके करे पाक निगाह करे पाक निगाह आशिक अनभय बेसजा आशिक अनभय बेसजा बेहद बेपरवाह बेहद बेपरवाह आशिक अनभय बेसजा आशिक अनभय बेसजा बेहद बेपरवाह बेहद बेपरवाह आशिक अनभय बेसजा आशिक अनभय बेसजा बेहद बेपरवाह स्वामीअ जो ज़िक्र ॿुधोसीं ॾिठोसीं। महिराण टीवी जी कोशिशि हुई त अमुल माणिक मोती जेके आहिनि उहे सहेड़े अव्हां जे नाम कजनि, जितां कुझु पिराइजे, कुझु सिखजे, कुझु सेखारिजे, कुझु ॿुधिजे, कुझु ॿुधाइजे, कुझु ॾिसजे, कुझु ॾेखारिजे। सो उमेद त महिराण टीवीअ जी हीअ महिनत, हीअ रियाज़त, हीअ इबादत अव्हां खे पसंदि आई हूंदी। शाल परवरदिगार खे क़बूल पवे। सो हिननि फ़क़ीरनि, दरवेशनि, ओलियानि जो तज़किरो हो। अॼु ही आख़िरी प्रोग्राम हो। असां पारां जेको असां वटि हाल हो सो पेश पहिरियां कयोसीं। पंहिंजे मेज़बान बख़्शण महिराणवी खे इजाज़त ॾींदा, जिते बि जो मुरकंदा महकंदा रहो। दुआउनि लाइ हथ खणो न, त दुआ कंदव त दुआ मिलंदव। ईअं आहे या सची ॻाल्हि अथव। लाए लाम अलिफ सी कातिब लिखे जीअं, असां सॼण ईअं रहियो आहे रूह में। असां फ़क़ीरनि जो जेको हाल आहे
उहो पेश कयोसीं। इजाज़त वठंदासीं पंहिंजे मेज़बान बख़्शण महिराणवी खे ऐं हिन प्रोग्राम जे डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर खे इजाज़त। साथ सलामत, हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़ सदा जिए। प्रिय बिना प्रीतम, प्रिय बिना प्रीतम